वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी दरख़्वास्त ते सऊदी वली अहद जो वॾो फ़ैसिलो। मस्जिद नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में नारेबाज़ी करण जे इल्ज़ाम हेठि क़ैद पाकिस्तानियुनि खे आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो। मदीने जी अदालत मस्जिद नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में वफ़ाक़ी वज़ीरनि जी हाज़िरी दौरान नारेबाज़ी कंदड़ 3 खे 8 साल ऐं 3 खे 6 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई हुई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त इमरान न्याज़ी ख़तरनाक रांदि खेॾे पियो। अरशद शरीफ जे क़त्ल खे सियासत लाइ इस्तेमाल करे रियासती इदारनि ते इल्ज़ाम बाज़ी हद ताईं वञी रहियो आहे। ट्वीट कंदे शहबाज शरीफ चयो आहे त इमरान ख़ान खे बेबुनियाद इल्ज़ाम हणण बदिरां जुडिशल कमीशन जे नतीजनि जो इंतज़ार करणु घुर्जे। पीटीआई जो लॉन्ग मार्च न पर इनकलाब आहे। शहबाज शरीफ राणा सनाउल्ला तैयार थी वञो। अवां जा हैंडलर्स बि ॾिसंदा। वॾो अवामी समुंड इस्लामाबाद पहुचंदो। इमरान ख़ान जो सियालकोट में कारकुननि खे ख़िताब। पीटीआई सरबराह चयो त असांजो मुक़ाबिलो अमेरिकी ग़ुलामनि सां आहे। परॾेही साज़िश तहत असां मथां चोरनि खे मढ़ियो वियो। अवाम पंहिंजे ॿारनि जे मुस्तक़बिल लाइ ॿाहिरि निकिरे। तव्हां अरशद शरीफ खे शहीद करे सम्झो त क़ौम ख़ौफ़ज़दा थी वेंदी, पर असां पहिरियां खां वधीक पुरज़म आहियूं। नून लीग क़ाइद नवाज़ शरीफ चयो आहे त इमरान ख़ान जो लॉन्ग मार्च इनकलाब लाइ न पर पंहिंजी मर्ज़ीअ जो आर्मी चीफ मुक़ररु कराइण लाइ आहे। न्याज़ीअ जी 4 सालनि जी हुकूमत में अवाम संदसि इनकलाब ॾिसी चुको आहे। इमरान ख़ान तनक़ीदी ट्वीट कंदे नवाज़ शरीफ चयो त ॿियनि खे चोर चवंदड़ इमरान ख़ान परॾेही फंडिंग, तोशाखाना ऐं 50 अरब रुपयनि जी फुरलुट जो तारीख़ जो सभ खां वॾो चोर साबित थी चुको आहे। सुप्रीम कोर्ट पीटीआई जो लॉन्ग मार्च रोकण वारी हुकूमत जी इस्तदा ॿीहर रद्द करे छॾी। तोहिन अदालत केस में इमरान ख़ान का जवाब तलब। जस्टिस यहया आफरीदी चइनि जजिस सां इख़्तिलाफ़ कंदे इमरान ख़ान खे तोहिन अदालत जो नोटिस जारी करण जो हुकुम ॾिनो। 25 मई ते रेड ज़ोन में रैली कढण ख़िलाफ़ हुकूमती दरख़्वास्त ते सुप्रीम कोर्ट इमरान ख़ान खां जवाब तलब कयो। पीटीआई जे वकील बाबर अवान ऐं फैसल चौधरी खां बि जवाब तलब। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल रिमार्क्स ॾींदे चयो त हेडलाइन्स लॻाइण नथा चाहियूं। 5 जजिस मां रुगो हिकु जज जस्टिस यहया आफरीदी इमरान ख़ान खे तोहिन अदालत जो नोटिस जारी करण जो बि चयो आहे। जिस तरह इमरान खान ने कहा कि मैंने अरशद शरीफ को बताया और मुझे मालूम था पे हमला हो सकता है। मेरा एक सवाल है जो मेरे जहन में आता है और मैं समझता हूं पूरी कौम का यह सवाल हो, वो कौन शख्स था जिसने इमरान खान को बताया कि मरहूम अरशद शरीफ साहब पर हमला हो सकता है। इमरान खान को नाम क्यों नहीं बताते कि किस शख्स ने इमरान खान को बताया। बस 2 सूबों में हुकूमत थी, माशाल्लाह आपके पास बहुत बड़ी वहां पे नफरियां हैं, तो आपने खुद मरहूम अरशद शरीफ साहब के लिए आपने क्यों नहीं वहां पे सिक्योरिटी का बंदोबस्त किया? आपने ही उनको क्यों कहा कि मुल्क से बाहर जाएं? पंजाब में और खैबर पख्तूनख्वा में सैलाब मुतासरीन के लिए पैसा नहीं है, लेकिन वहां पे लॉन्ग मार्चों के लिए पैसे हैं। इमरान खान एतराफ़ कयो त खेसि अरशद शरीफ ते हमले जी ॼाण हुई। क़ौम जो सवाल आहे त अरशद शरीफ ते हमले जो इतला इमरान खान खे कंहिं ॾिनो। सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त पंजाब ऐं केपी में हुकूमत हुअण बावजूदि अरशद शरीफ खे तहफ़ुज़ ॾियण बदिरां इमरान खान खेसि ॿाहिरि मुल्क छो मोकिलियो। ॾिसणो पवंदो त अरशद शरीफ जे क़त्ल खां पोइ कंहिंखे फ़ाइदो पहुतो। पंजाब हुकूमत ॿोॾ मुतासिर मदद करण बदिरां इमरान जी लॉन्ग मार्च ते पैसा ख़र्च करे रही आहे।
फैसला किया कि जुमे को लॉन्ग मार्च में अनाउंस कर रहा हूँ। लाहौर से मैं शुरू कर रहा हूँ। लिबर्टी 11 बजे हम वहां जमा होंगे और उधर से फिर हमारी मार्च शुरू होगी इस्लामाबाद की। तहरीक इंसाफ जे जुमे दिहाड़े ऐलानियल लॉन्ग मार्च जूं तैयारियूं जारी। इमरान खान की कयादत में लॉन्ग मार्च लाहौर के लिबर्टी चौक खां शुरू थी जीटी रोड इस्लामाबाद पहुंचंदो। असद उमर चयो आहे त लॉन्ग मार्च 4 नवंबर ते इस्लामाबाद पहुंचंदो। हुकूमत बि लॉन्ग मार्च खे रोकण लाइ संदरा ॿधी वरिता। इस्लामाबाद जे रेड ज़ोन खे कंटेनर लगाए सील करण जो सिलसिलो शुरू करे छडि॒यो। नादरा चौक ते वॾो गेट लगाए वियो। सिंध पुलिस जा दस्ता बि इस्लामाबाद पहुतल। केनिया में सहाफ़ी अर्श शरीफ के मार्चण वारे वाक़े ते केनियन पुलिस जो वधीक हिकु तकरारी बयान साम्हूं अची वियो। केनियन मीडिया मूजिब केनियन पुलिस नई रिपोर्ट में चयो आहे त अर्श शरीफ जी गाड़ीअ खे रोकण जे इशारे ते पुलिस मथां फायरिंग कई वई, जंहिंमें हिकु कांस्टेबल ज़ख़्मी थी पियो। जवाबी फायरिंग में अर्श शरीफ मारिजी वियो। अर्श शरीफ जे मेज़बानी खुरम अहमद नाले शख़्स करे रहियो हो। केनियन पुलिस उन खां अॻु कांस्टेबल जे ज़ख़्मी थियण जी ॻाल्हि न कई हुई। कीनिया खां इस्लामाबाद पहुचायल सहाफ़ी अरशद शरीफ जो मढ़ पोस्टमार्टम लाइ पिम्स अस्पताल मुंतक़िल। डॉक्टर्स जी 3 रुकनी टीम अरशद शरीफ जे मढ़ जो पोस्टमार्टम कंदी। अरशद शरीफ जी जनाज़े नमाज़ सुभाणे फैसल मस्जिद में अदा कई वेंदी। तदफीन मक़ामी कब्रिस्तान में थींदी। कराची पुलिस क्लिफ्टन वारे इलाइक़े में मौत मुतासिर बाड़ी सां इज्तिमाही लजालुट कंदड़ ॿिनि वहशी जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी तस्दीक़ करे छॾी। एडिशनल आईजी जावेद आलम ओढ चयो आहे त जवाबदार गुलाम रसूल खे घोटकी ऐं ख़ालिद लुंड खे टंडो एलहार मां गिरफ़्तार कयो। ॿिन्ही जवाबदारनि बाड़ी सां लजालुट जो एतराफ़ कयो आहे। जवाबदारनि बाड़ी खे अल्टो गाॾी में खणी वञी ज़्यादती कई। सीसीटीवी फुटेज जी मदद सां गाॾी ताईं पहुतासीं। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अहमद अली शेख बाड़ी सां ज़्यादती जो नोटिस वरितो। डीआईजी ॾखिण ऐं एसएसपी जांच खे 27 अक्टूबर ते ज़ाती हैसियत में पेश करण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट हैदराबाद सर्किट बेंच कैनशा मां 2 हफ़्तनि अंदर पाणी नेकाल कराए सफ़ाई ऐं स्प्रे कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत पुछो त कैनशा मां हींअर ताईं केतिरो पाणी नेकाल थियो आहे, केतिरा माण्हू ॿुॾी फोत थिया आहिनि। आबपाशी अमलदारनि ॿुधायो त शहर मां 9.5 फुट पाणी नेकाल थी चुको आहे। वधीक पाणी कढण लाइ मशीनूं हली रहियूं आहिनि। दरख़्वास्त गुज़ार अदालत खे ॿुधायो त डिग्री कॉलेज ॿुॾल आहे। अॼु बि शहर में हिकु माण्हू ॿुॾी फोत थियो आहे। मुतासिर जी कैद ते चढ़ाई
हणी वेठल बरसात में पुलिस अफसर खिलाफ केस दाख़िल कराइण जी कलाकनि ताईं नादरन बाईपास ते ट्रैफिक मुअत्तल रही। मुतासिरनि जो चवणु आहे त डिप्टी कमिश्नर ओलह यकीन ॾियारियो आहे त मुतासिरनि मथां दाख़िल केस बि ख़ारिज कयो वेंदो। ओबावड़ो भरसां ॻोठ अमीर बख्श धोंदो में शहर ऐं धोंदो बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में हलंदड़ तकरार तां फायरिंग में मासूम धनार क़तल। माल चाढ़ींदड़ 8 वरियनि जो सईद अहमद धोंदो फायरिंग में मौक़े ते ई मारिजी वियो। लाश ओबावड़ो मुंतक़िल। नींगर जे वालिद जो चवणु आहे त शर बिरादरी जे 7 खां 8 हथियारबंदनि हमलो करे मुंहिंजे पुट खे क़तल कयो आहे। खैरपुर में म्यूनिसिपल कमेटी मुलाज़िमनि जो वधायल पघारूं न मिलण ऐं कटौती ख़िलाफ़ डीसी ऑफिस आॾो 6 कलाकनि खां धरनो जारी। मुलाज़िमनि सां ॻाल्हियुनि लाइ ज़िले इंतिज़ामिया जो को बि अमलदार न पहुतो। मुलाज़िमनि दाहियो आहे त अकाउंटेंट हर महीने पघारुनि मां 8 खां 10 हज़ार रुपया गैर क़ानूनी तौर कटौती करे रहियो आहे।